अस्सलाम वालेकुम RBS बिज़नेस सेश एकेडमी तासमी की भलीकार चवां थो। अॼु ही लॉजिस्टिक रेगुलेशन जी वीडियो नंबर 5 आहे। इन खां अॻु में 4 वीडियोस जेके इनसे पंहिंजो मुंहिंजे चैनल ते दस्तियाब आहिनि, जंहिंमें लॉजिस्टिक रेगुलेशन जे हवाले जेका थ्योरिकल जे कॉन्सेप्ट उहे मां डिस्कस कया आहिनि। ज़रूरी सम्झो त पंजो जेको हिकिड़ो वीडियो ठाहे जंहिंमें लॉजिस्टिक रेगुलेशन में जेके शयूं मिस थी वियूं आहिनि उहे चेन जेका वीडियोस आहिनि लॉजिस्टिक रेगुलेशन में उहे शयूं हिते पेश कजनि ऐं कुझु स्पेसिफिक शयूं जेके आहिनि ख़ासि जेके उहे बि हिते जेका पेश कजनि त जीअं जेके ॿुधंदड़ आहिनि ॾिसंदड़ आहिनि हिन वीडियोस खे उन जा कॉन्सेप्ट क्लियर थियनि लॉजिस्टिक रेगुलेशन खां। तो जो मल्टीपल रेगुलेशन वांगुरु ही लॉजिस्टिक रेगुलेशन भी जेको आहे सो थोरो कॉम्प्लिकेटेड आहे, छो हिन में असांखे खोड़ सारियूं टेबल मिलनि थियूं ऐं सभिनी टेबल खे सम्झणु इंतिहाई लाज़िम आहे ऐं ख़ासि तौर ते हिन में जेको असांखे एक्सपोनेंशियल बीटा मिलंदो आहे उनखे काफ़ी ॾुखियो आहे उहो जेका सम्झणु ऐं उनखे रिपोर्ट करणु। इन हवाले खां ही वीडियो दस्तियाब आहे। उमेद कयां थो त ही वीडियो जेके तव्हांजा जेके रहियल कॉन्सेप्ट्स आहिनि लॉजिस्टिक बायनोमियल रेगुलेशन जे हवाले खां उहे क्लियर कंदी। पोइ देरि छा जी अचो त पंहिंजे जेका वीडियो खे अॻिते वधायूं। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे ऐं मां शाबती सां तालुक़ रखां थो। दोस्तो, हीउ असांजो मॉडल आहे जंहिंमें असां ॾिसंदासीं त असां वटि ॿ जेके आहिनि से हिकिड़े ई में ग्राफ आहे जंहिंमें असांजा ॿ ग्राफ आहिनि। हिकु तव्हां सम्झो था लीनियर मॉडल आहे। लीनियर मॉडल में मक़सदु इहा त जेतिरो तव्हां हिकिड़ी शइ विझंदी त ओतिरी हिकिड़ी शइ खुटी सघे थी या ॿई शयूं वधी सघनि थियूं लीनियर मॉडल जे हवाले खां। त हीअ जेका असांजी जेको फॉर्मूला आहे लीनियर मॉडल जो y डिपेंड्स ऑन द बीटा नॉट, ही बीटा नॉट इंटरसेप्ट आहे ऐं प्लस b1 x1 ही असांजो पहिरियों जेको इंडिपेंडेंट वेरिएबल आहे, जंहिंजे करे तव्हां ॾिसो था त हीअ असांजी लाइन जेका ही ख़ासि तौर ते ही लाइन जेका ही लाइन वधंदी थी वञे त जीअं जीअं ही असांजी जेका लाइन ज़ाहिर करे थी तव्हांजो लीनियर रेगुलेशन मॉडल। ही सिंपल लीनियर आहे जंहिंमें हिकिड़ो डिपेंडेंट वेरिएबल हिकिड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे। त हाणे हीअ लाइन जेको वधे हाणे हीअ लाइन जेका असांजी ही 0 खां हेठि वञी सघे थी ऐं ही असांजी 1 खां मथे बि वञी सघे थी। ठीकु आहे न? त छो जो ही जेका हूंदी आहे असांजी जेको असांजे हिन में डिपेंडेंट वेरिएबल जेको हूंदो आहे तव्हांजी लीनियर मॉडल में उहो स्केल जो हूंदो आहे 1 2 3 4 5 ऐं या इन में असां कॾहिं कॾहिं असां हिन में एवरेज बि रखंदा आहियूं त उहे एवरेज जेके 0 खां 1 बि घटि बि सघनि थियूं ऐं 1 खां वधी बि सघनि थियूं। इन करे असांजो ही आहे लीनियर मॉडल जंहिंमें हिकु शइ जेतिरो असां इंडिपेंडेंट वेरिएबल में जेतिरो इंक्रीमेंट वधाईंदासीं त ओतिरो ई फ़र्क़ु जेको आहे तव्हांजो वाय ते थींदो। यानी ही एक्स असांजो डिपेंडेंट आई बी आहे, ही असांजो डी बी आहे। जेतिरो तव्हांजो कंट्रीब्यूशन हिन में वधंदो ओतिरो इम्पैक्ट तव्हांजो वाय ते पवंदो। असां इन सां मुक़ाबले में असां ॿियो आहे लॉजिस्टिक रेगुलेशन जो फॉर्मूलो आहे। ही तव्हां ॾिसो था लॉजिस्टिक रेगुलेशन जो जेको फॉर्मूला आहे उहो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे तव्हांजो वाय खां। हिते वाय डिपेंड करे थी तव्हांजी एक्स ते ऐं हिते असां जेको आहे पी आहे। पी मतिलबु ही प्रोबेबिलिटी आहे जंहिंमें असां अकरंस ऑफ इवेंट जी प्रोबेबिलिटी कढंदा आहियूं त भाई को इवेंट जेको आहे उन जी प्रोबेबिलिटी 0 खां 1 ताईं आहे। उन विच में का प्रोबेबिलिटी थी सघे थी, असां उहा प्रोबेबिलिटी खे असां ॻोल्हींदा। ही उन जो हिकिड़ो फॉर्मूला आहे जंहिंमें असां अकरंस ऑफ ऐं नॉट अकरंस ऑफ इवेंट यानी इवेंट जो थियण ऐं इवेंट जे न थियण जी प्रोबेबिलिटी कढंदा आहियूं। सो इन हवाले खां तव्हां ही जेका लाइन आहे ही तव्हां ॾिसो था ही लाइन जेका तव्हांजी इन 0 खां शुरू थिए थी ऐं इहा लाइन साई वरी जेको आहे तव्हांजे 1 ते ख़तमु थिए थी। ख़ासि तौर ते ही जेका पिंक लाइन आहे इहा। त हाणे तव्हां ॾिसो हिन लाइन जो जेको बिहेवियर जेको आहे बिल्कुलु हिन खां ही स्ट्रेट लाइन आहे, ही जेका कर्व लाइन आहे। ठीकु आहे, हिन में 2 कर्व आहिनि छो जो ही 0 खां शुरू थिए थी ऐं 1 ते ख़तमु थिए थी। त इहो हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु आहे असांजो मल्टीपल रेगुलेशन जो ऐं लॉजिस्टिक रेगुलेशन जो। इहो इनजे करे आहे जो असांजे लॉजिस्टिक रेगुलेशन में जेको असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे उहो बायनोमियल आहे जंहिंमें असांखे 1 या 0 मिलंदो आहे। ऐं हिन में असांजो जेको लॉजिस्टिक रेगुलेशन जेको लीनियर मॉडल में जेको असांजो डीवी आहे उहो असांजो डीवी जेको आहे उहो तौर ते असांजो स्केल हूंदो आहे। ऐं उन खां पोइ असां ही कुझु शयूं आहिनि त लॉजिस्टिक रेगुलेशन बायनोमियल एनालिसिस। हाणे हिन में असांजो आहे इंडिपेंडेंट वेरिएबल आईडीवी इंडिपेंडेंट वेरिएबल बराबर 1। ठीकु आहे, यानी हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल जेको मैट्रिक हुजे त असां छा कंदासीं सिंपल रेगुलेशन ऐं जेको आहे इंडिपेंडेंट वेरिएबल असांजो हिकु डिपेंडेंट वेरिएबल आहे जेको नॉन मैट्रिक आहे त असां हुन में लॉजिस्टिक रेगुलेशन हणंदासीं।
लेकिन इंडिपेंडेंट वेरिएबल हिकिड़ो आहे जेको नॉन मैट्रिक आहे। अच्छा मैट्रिक ऐं नॉन मैट्रिक जे हवाले खां तव्हां ॾिस छो त फ़र्क़ु थिया पर की फ़र्क़ु आहे उते हिकिड़ी वीडियो तस्वीर अची रही आहे जंहिंमें तव्हां सम्झी वेंदो त मैट्रिक ऐं नॉन मैट्रिक डेटा में कहिड़ो फ़र्क़ु आहे। ठीकु आहे, त उन में असांजो जेकॾहिं तव्हांजो IDV असांजो नॉन मैट्रिक आहे ऐं असांजो DV मैट्रिक आहे त असां हाइपोथेसिस टेस्ट में वेंदासीं ऐं IDV असांजो नॉन मैट्रिक आहे त DV बि असांजो नॉन मैट्रिक असां क्रॉस टेब्यूलेशन या काई स्क्वायर टेस्ट में वेंदासीं। अच्छा जी, उन खां पोइ आहे लॉजिस्टिक रिग्रेशन। सिंस द प्रोबेबिलिटी जेका आहे ऑफ इवेंट जेका हूंदी आहे उहा 0 खां 1 जे अंदरि हूंदी आहे, इन खां न ॿाहिरि हूंदी आहे, न इन खां घटि हूंदी आहे, न इन खां वधीक हूंदी आहे, यानी 0 का 100%. It is empirical to model the probabilities with linear regression techniques. So हाणे मुमकिन आहे त असां linear regression रन कयूं, छो जो linear regression 0 खां घटि बि थी वेंदो आहे ऐं 1 खां मथे बि थी वेंदो आहे। ठीकु आहे, इन जे करे असांखे ज़रूरत पई जॾहिं असांजो डिपेंडेंट वेरिएबल तव्हांजो बाइनोमियल हुजे त असांखे ज़रूरत पए थी त असां जेको आहे लॉजिस्टिक रिग्रेशन तरफ़ वञूं। And the logistic regression model is a type of the generalized linear model. Extend the regression line, linear regression model by linking the range of the real numbers. ये भी हिकिड़ो टाइप ही आहे तव्हांजे मल्टीपल लीनियर रिग्रेशन जो, पर ही लीनियर न हूंदो आहे। ठीकु आहे, ऐं जंहिंमें असांजो 0 to 1 जेका असांजी उहा रेंज हूंदी आहे। हाणे ही तव्हां ॾिसो था त ही असांजो जेके टेबल आहे ही कॉन्फिडेंस आहे जंहिंमें असांजा मुख़्तलिफ़ जेके आहिनि से कॉन्फिडेंस जा वैल्यूज़ आहिनि, ही रिज़ल्ट्स आहिनि। रिज़ल्ट्स तव्हां ॾिसो था इहो 0 1 0 1 आहे, यानी कि इहे रिज़ल्ट्स आहिनि जीअं असांजो बाइनोमियल आहे जंहिंमें 2 ऑप्शन्स आहिनि। त ही असां ॾिसूं था त रिज़ल्ट ऐं कॉन्फिडेंस विच में असां रिलेशनशिप चेक करणु चाहियूं था त इनजी रिलेशनशिप ॾिसो कीअं, त तव्हां ॾिसो था त ही जेका डेटा आहे असांजी या त असांजी 1 आहे या असांजी 0 आहे। हाणे इन विच में ही लाइन जेका असांजी रिलेशनशिप ज़ाहिर करे थी। ठीकु आहे, ऐं हे जेको असांजो आहे असांजो सिंपल लीनियर रिग्रेशन आहे जंहिंमें असां y जो इम्पैक्ट ॾिसूं था असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल, ही इंडिपेंडेंट वेरिएबल आहे। हाणे ही तमामु मशहूर किताब आहे एंडी फील्ड जो, ऐं जेको मां तव्हांखे अक्सर मां पंहिंजी वीडियोस ठाहिण जे लाइ हिन किताब जो सहारो वठंदो आहियां ऐं तमामु जेको काफ़ी इन डेप्थ जेका तव्हां पढ़णु चाहियो था स्टैटिस्टिक खे स्पेसिस खे, त ही बहितरीन किताब आहे। हाणे ही चए थो त लॉजिस्टिक रिग्रेशन छा आहे। Instead of the predicting the value of the variable y from the predictor x, हाणे असां लीनियर रिग्रेशन छा कंदा आहियूं, असां वैल्यू चेक कंदा आहियूं y जो फ्रॉम द x, यानी x जो असां इम्पैक्ट चेक कंदा आहियूं y ते, जॾहिं असांजो हिकिड़ो प्रिडिक्टर या इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदो आहे, या असांजा हिन में अचे थो सेवरल प्रिडिक्टर्स या जेतिरा खोड़ सारा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि। इहो असांजो थींदो आहे प्रोसेस छा में, असांजो थींदो आहे तव्हांजे सिंपल लीनियर रिग्रेशन में या मल्टीपल लीनियर रिग्रेशन में। पर जॾहिं ॻाल्हि हले थी असांजी लॉजिस्टिक रिग्रेशन जी, त पोइ एंडी फील्ड पंहिंजी किताब में लिखे थो त वी प्रिडिक्ट द प्रोबेबिलिटी ऑफ द y अकरिंग given the known values of the x or axis, यानी असां हिन में बजाय जो असां इम्पैक्ट चेक कयो असां हिन में प्रोबेबिलिटी चेक कंदा आहियूं त कि इहो ख़ासि इवेंट जेको आहे, का बीमारी आहे उहा थींदी या न थींदी, पास थींदो या थींदो, उन जा असां चांसिस ॻोल्हींदा आहियूं, प्रोबेबिलिटी सां ॻोल्हींदा आहियूं त भाई जेको आहे एक्स यानी इंडिपेंडेंट वेरिएबल या एक्सिस यानी खोड़ सारा इंडिपेंडेंट वेरिएबल जो जेको आहे उहो थींदा या न थींदा असांजे वाय ते। तो फ़र्क़ु असांजो अची पियो हिन में। हाणे इन हवाले खां ही असांजी फार्मूला बि आहे त लॉजिस्टिक रिग्रेशन ही फार्मूला आहे। लॉजिस्टिक रिग्रेशन जी फार्मूला तव्हां हिते बि ॾिसी रहिया आहियो, सॉरी मल्टीपल रिग्रेशन जी फार्मूला तव्हां हिते बि ॾिसी रहिया आहियो। तव्हां ॿिन्ही में ॾिसो केॾो फ़र्क़ु आहे लॉजिस्टिक ऐं हिन में असां प्रोबेबिलिटी ऑफ वाई ऐं असां हिते प्रोबेबिलिटी ऑफ वाई था कयूं ऐं हिते असांजी प्रोबेबिलिटी ऑफ वाई बिल्कुलु न, हिते सिर्फ़ु जस्ट वाई आहे। ठीकु आहे, इन विच प्रोबेबिलिटी ऑफ द probability of y of y occurring, e is the base of natural logarithm, e asanjo natural logarithm ahe asanjo e, and the other coefficients from the non-linear combination must the same in the simple equation. या लेकिन वो असंजा साॻा ई आहिनि, असांजो logarithm ही जो वधीक आहे जंहिंमें 1 + e logarithm, बाक़ी ही जेको असांजो फार्मूला आहे ही जेको असां ॾिसो था
हिन में उहो असांजो साॻियो ई आहे, यानी माइनस बीटा प्लस b1 x1, यानी ही बीटा असांजो कांस्टेंट आहे ऐं b1 x1 असांजो पहिरियों इंडिपेंडेंट वेरिएबल आहे। त असांजे फॉर्मूला में अधु फॉर्मूला साॻियो ई आहे, पर असां हिते वधीक फ़र्क़ु इहो त असां सिर्फ़ लॉजिस्टिक रिग्रेशन में असांजी प्रोबेबिलिटी चेक कंदा। अच्छा, हाणे प्राइमरी स्टेटिस्टिक्स असांजी कहिड़ियूं आहिनि हिन में, असां छा करणु घुरिजे शुरू जॾहिं लॻाइण खां अॻु में, त पहिरियों असांखे इहो करणु पवंदो असां हिन जी आर कढंदासीं, यानी correlation of coefficient between the DV and the IDV या IDVs, यानी IDV and जेके मुख्तलिफ जेके यानी इन वेरिएबल जे रिलेशनशिप आहे या न आहे, जेके को रिलेशनशिप आहे ई उन त बेकार आहे। इन शयुनि जो पाण में इम्पैक्ट या प्रोबेबिलिटी कढणु जेकॾहिं रिलेशनशिप तमामु घणो बि आहे त उहो बि ख़तरनाक आहे, यानी असां इन त मल्टीपोलिटी तरफ़ हलिया वञूं, यानी जंहिंजो वैल्यू 0.9 खां या इन खां मथे हुजे, यानी त इहो बि ख़तरनाक आहे असांजे हिन मॉडल जे लाइ। जीअं मल्टीपल रिग्रेशन में असां मल्टीपोलिटी चेक पिया कयूं, हिन में बि असांखे ईअं मल्टीपोलिटी चेक करणी पवंदी। ठीकु आहे, इन जे लाइ असां आर कढण लाइ असां ज़रूरी आहे त असां हिन ते कोरिलेशन अप्लाई कयूं, त जीअं असांखे पाण में जेके वेरिएबल आहिनि उनजी रिलेशनशिप जी ख़बर पए। उहो रिलेशनशिप तक़रीबन 0.3 खां मथे हुजे ऐं 0.8 खां हुजे त बहितर आहे। अच्छा, ऐं अल्टरनेटिवली कि तव्हां आर था चेक कयो त तव्हां कैलकुलेटिव टेस्ट करके सघो, जंहिंमें असां डिस्क्रिमिनेशन सां चेक कंदा आहियूं त भाई ग्रुप 1 जी ग्रुप 2 मां। ठीकु आहे, या तव्हां ॿई चेक कयो त जेकॾहिं हिते को रिलेशनशिप हूंदो त हिते बि तव्हां रिलेशनशिप अची वेंदो, हिन में को रिलेशनशिप आर में कोई कोन्हे त हिते तव्हांजो टी टेस्ट में को रिलेशनशिप हूंदो। ॿई करणु चाहियो त हिन में ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां जस्ट आर था करणु चाहियो तॾहिं बि तव्हांखे ठीकु आहे। पर लाज़मी इहो ई आहे त लॉजिस्टिक रिग्रेशन अप्लाई करण खां अॻु में तव्हां जेका आर आहे इनखे तव्हां चेक करे वठो। आख़िर में ही किताब मूं इस्तेमालु कया आहिनि, वीडियो खे ठाहिण जे लाइ ज़रूरत खपे त ही किताब तव्हां मूंखां वठी सघो था हिन ईमेल ते, ईमेल मोकिले करे। ऐं इन खां अलावा आख़िर में तव्हांजी महिरबानी, तव्हां वीडियो आख़िर ताईं इहे ॾिठी। उमेद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। पर इंशाअल्लाह जल्द जेको आहे तव्हां सां ॿी वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।